माना तो तू बी शादी करण तो चाहिए। वो तारा साईं सजी जिंदगी तुझी खिदमत कई कयो का बाज बधायो का मथे ते मोड़ यो आज वडो एहसान थींदो वो तारा साईं। अरे मां या मो जो तू कदे बी शादी भूख बसर अण खड़े काठ को बेहतर आ तो मां पाण उन सां शादी कयां। अरे बीर ने शबीरा जो नालो वरतो तई न खल लाए छडींदो मां जत में रहो शादी तो करे शबीरा सां। वो तारा साईं मानू छा चवंदा अजायो मानू खिलंदा वो तारा साईं। मानू भले खिलन छा भी चवन अरे ईअं नथो चई त तोखे पंहिंजो पेट में सूर आ। मानू खिलंदा मानू छा चवंदा। लगे तो तव्हां ते नाराज आहियो। रियली मुझे ये मकसद हरगिज़ न होता तव्हां डिसाइड किया। आई एम सॉरी। न दानियाल साहब अहिड़ी का ॻाल्हि न आहे। तो पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे आसिया? दरअसल दानियाल साहब मां पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में परेशान आहियां। कहिड़ी परेशानी आहे तव्हांखे? ॾिसो मुंहिंजी ॼाण सुञाणप उथण वेहण सभु पंहिंजे इलाइक़े में हो। हिते त मूंखे केर बि कोन थो सुञाणे। रईस वॾा ॿ टे ॾियारा ॿेले में हुआसीं संगत सां गॾु। वाह केसर खान वाह 2-4 ॾींहं तव्हां ॿेले में संगत सां हुयो। हिते मां ख़ुशि वेठो आहियां त मूंखे अची तव्हां ख़ुशख़बरी ॿुधाईंदव त अलड़ खान मरी चुको। जिन मां तव्हांजे आसिरे ते लॻुसि न पोइ थियो अनवर खान जो पलांद। मुतारा साईं असां त घणा ई त अॻु झलियूं पर जॾहिं अलण खान जी हयाती खुटे अची वेंदो वारे में अची वेंदो। अड़े कामिल खान जिन तव्हां सचाई कयो त का बि देर कोन्हे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अचो वियो 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 बाबा वियो। जूना ॾियो ख़बर ख़ैर मां पंधु कयो बाबा। साईं रस तव्हां खां मदद वठण आयो आहियां। मां बेपहुचो माण्हू आहियां। अल्लाह खां सवाइ ॿियो को सहारो कोन्हे। मुंहिंजी मदद कयो। बाबा मुंहिंजे वस में हूंदो त ज़रूरु तव्हांजी मदद कंदुसि। ॿुधायो छा ॻाल्हि आहे? साईं छा ॿुधाए ॿुधाईंदे बि शर्म थो पियो अचे पर इन खां सवाइ बि को चारो कोन्हे। साईं कुझु ॾींहं अॻु न्याणीअ खे इलाज जे लाइ शहर वठी वियो हुउसि। जॾहिं वापसि अची रहियो हुउसि त कुझु शाइगन मूंखे मार कुट करे मुंहिंजी न्याणी अगवा करे खणी विया जेका अॼु ॾींहं ताईं कान मिली का ख़बर कान्हे का। पोइ अलण खान छा थो चवे बाबा? साईं अलण खान छा चवंदो रोज़ानो आसरा ॾेई पियो थो रुलाए। पोइ तव्हांजो कंहिंमें को शक बाबा? साईं शक छा पूरी पक अथमि त बावल खान जे माण्हुनि मुंहिंजी न्याणी अगवा कई आहे। बाबा बावल खान जी तव्हां सां कहिड़ी दुश्मनी थी सघे थी? न साईं बावल खान जी बराबरि मूंसां दुश्मनी कान्हे पर बावल खान ऐं अलड़ खान जे झगड़नि जी त तव्हांखे ख़बर आहे। हा बाबा बावल खान ऐं अलड़ खान जे जहिड़ो कंहिंखां गुज़िरो हूंदो। साईं इहो अलड़ खान जो कयो त असां लोड़े रहिया आहियूं। चवंदा की न आहिनि त विढ़नि ज़ान लताड़जनि बूढ़ा। हा बाबा इहा ॻाल्हि त आहे। अॼुकल्ह जे चङनि में न को आहे का सैप न ई को अथनि ख़ुदा जो ख़ौफ़। साईं मां हींअर अलाह जो नाम वठी तव्हां ॾे आयो आहियां। मुंहिंजी मदद कयो मूंखे सहारो ॾियो। मूंसां जो कुझु कंदो इन जी सिला तव्हांखे अलाह ॾींदो। बाबा ख़ुदा जो नाम वॾो आहे। तव्हां चओ था त मां लंघे वेंदोमांसि। पोइ दुआ करियो अलाह चङी कंदो। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। साईं मूंसां तव्हां भलाई कयो था इन भलाई जा भाड़ा तव्हांखे अलाह ॾींदो मुंहिंजा साईं।
न पुट, मां अॻ में ई लुटियल आहियां। बस दुआ कर अलाह साईं बहार ख़ान खे सान्या दे। तूं न्याणी आहीं, मज़लूम आहीं न, तुंहिंजी ख़ुदा ज़रूर ॿुधंदो। जीजी जीजी मूंखे हिन कैद मां कढ, जीजी मूंखे हिन कोट मां कढ। मुझो साथ तो घुटजे, मूंखे पंजाब ॿारनि ॾे मोकिलियो। हू ग़रीब आहिनि, हू मिस्कीन आहिनि, हू तव्हां पिटी कोन सघंदा। जेका भावल ख़ान कई आहे उहा ख़ुदा जी किताब में लिखियल आहे। पुट, भावल ख़ान जो को बि ॾोह कोन्हे। इन सॼे फसाद जी जड़ अलण ख़ान आहे, जंहिं भावल ख़ान जे नौजवान भाउ खे माराए छॾियो। पोइ वरी असांजे ॻोठ ते हमिलो करे असांजे ॻोठ में छोकिरी अगवा करे खणाए वियो ऐं पंहिंजे कमदार सां शादी कराए छॾियईंसि। जीजी भावल ख़ान एॾो बहादुर, एॾो गैरती आहे त अलण ख़ान जी धीअ अगवा कराए हा न। मुंहिंजे मिस्कीन पी भावल ख़ान जो कहिड़ो ॾोह कयो हो? ॿुधाए, मुंहिंजो पोड़ो पी ॻोठ में कंध खणी हली सघंदो, माण्हू जी नज़रूं सां नज़रूं मिलाए सघंदो? जीजी मूंखे ॿुधाए। अॼुकल्ह जे मर्दनि खे अलाए छा थी वियो आहे। अॻे ईअं न हूंदो हो। अॻे मर्द पंहिंजे मर्दाने जहिड़नि में हिक ॿिए जे नंगनि ते अखियूं न विझंदा, न हथ रखंदा हुआ ऐं हया शर्म हूंदो हो। अॼुकल्ह अलाए छा थी वियो आहे मर्दनि खे, न उहो हया रहियो आहे, न शर्म रहियो आहे। बसि उहे मुड़ुस आहे जेके मरी विया। बतार साईं, ॿाहिरि रईस चाकर ख़ान आयो आहे। वठी अचींसि। हाज़िर बतार साईं। अचो रईस। अस्सलाम वालेकुम बावल ख़ान। वालेकुम सलाम। वेहो वेहो वेहो। रईस चाकर ख़ान पंहिंजे सिर पाण हिन ग़रीब खाने ते। बावल ख़ान, ग़रीब किथे आहीं बाबा? तूं त वॾो ज़ोरावर आहीं, तॾहिं त पियो पंध कराहीं। चाकर ख़ान मूंखे हुकुम कयो आहे, मां पाण डुड़ंदो तव्हां वटि हलियो अचां। न बाबा, मुंहिंजो कमु हो, इन करे मूंखे ई अचिणो पियो। ख़ैर, हाली हवाली थियूं, ॾियो हाल। बावल ख़ान, ख़बरूं मिली ख़ैर जूं बाबा। कुझु ॾींहं अॻु ॿुधो हुअमि त का तर मां हथियारनि जे ज़ोर ते का छोकिरी खॼी वई आहे, पर मूं बि को अहिड़ो ख़ासि तवजो कोन ॾिनो। माण्हू पंहिंजे इन खफ़न में पूरो आहे। कल्ह बाबा अलण ख़ान जे ॻोठ जो हिकु जुनड़ो मोहम्मद साले नाले सेकी जी उता किथे निकितो। अलाह जो नालो विझंदे चयाईं त ॾिस, बावल ख़ान छोकिरी खणाई आहे ऐं ख़ुदा जे वास्ते मोटराए ॾियो। सो बाबा वाइदो कयो मान त जेकी मूंखां पुॼंदो सो कंदुसि। इन करे बावल ख़ान लंघे आयुसि तो वटि। चाकर ख़ान भली आहे, जी आहे मुंहिंजे अखियुनि ते, पर ॻाल्हि ॿुध, छोकिरी मोटाए कोन ॾींदुसि। छो बावल ख़ान? को जहिड़ो, का दुश्मनी, को पाप पलांद, इहा त बाबा सही सीधी ॾाढ मुड़सी चइबी। चाकर ख़ान का ॾाढ मुड़सी कोन्हे, पलांद कयो अथम पलांद। जेसीं अलण ख़ान मुंहिंजे ॻोठ जी छोकिरी सुहिणी जेका हुन अगवा कराई हुई वापसि न कंदो, तेसीं मां बि इहा छोरी वापसि न मोटाईंदमि। बावल ख़ान, मतां तोखे का ग़लति फ़हमी थी हुजे त आउं को अलण ख़ान जे चवण ते हिते आयो आहियां। अहिड़ी का ॻाल्हि न आहे। मां अलण ख़ान जे चवण ते हिते न आहियां बाबा। मूंखे सभु ख़बर आहे त तूं कंहिंजे चवण ते आयो आहीं, कंहिंसां यारी पियो निभाई। इलेक्शन में मूंसां वाइदो कयो हुई त वोट तोखे ॾियारींदुसि, ऐं वोट ॾियारी अलण ख़ान। बावल ख़ान, इलेक्शन जी ॻाल्हि ॿी आहे। त हीअ बि ॻाल्हि ॿी आहे। मूंखे पुछियो अथई त मुंहिंजे अंदर में उल्हा छो था भरनि। बावल ख़ान, इहे बाहि जा उल्हा ईअं कोन विसामंदा बाबा। ईअं करे हिननि खे हवा ॾेई तूं वेतर वधीक पियो बबड़ बनाई। चाकर ख़ान, मूंखे हैरत आहे, अफ़सोस आहे, तूं सिर्फ़ु मुंहिंजे भाउ जे क़तल थियण खां पोइ सिर्फ़ु उज़ुर ख़्वाही करणु आहे,
उन खां पोइ भेरो बि न भरे। हाणे हिन छोरीअ जे कम जे लाइ आयो आई। अफ़सोस न बाबा बावल खान न, इहा ॻाल्हि नाहे। मुंहिंजो त हर दुख सुख में तोसां साथ रहियो आहे, पंहिंजो त भावरानो रस्तो आहे। वाह जो साथ तो निभाई चाकर खान, वाह जो साथ तो निभाई। अॼु मूंखे ज़ेर करण जे लाइ अल्लण खान जो हिमायती थी मूं वटि आयो आई। न बावल खान न तुंहिंजे दुश्मन जो हिमायती बणिजी आयो आहियां, न ई तोखे ज़ेर बार करणु आयो आहियां। मूंखे त बाबा हुननि मिसकिननि अची ख़ुदा जो नाम विधो, इन करे लंघे आयुसि तो वटि। मुंहिंजा बाबा ॾहो थी, कुझु ख़ुदा तरसी कर। एॾो ज़ुल्म नाहे चङो हूंदो बाबा, ख़ुदा जो ख़ौफ़ कर। छो त हुननि ग़रीबनि जूं पिटूं खणी। मुंहिंजी सलाह मञी त हुननि मिसकिननि खे न्याणी वराए ॾे बाबा। रईस चाकर खान जेसीं सुहिणी वापसि न वरंदी तेसीं कुझु बि न थींदो। पर भाऊ मूं त ॿुधो हो सुहिणी जो मंगेदो सिजाद पाण वियो हो अल्लण खान वटि मदद लाइ। वाह जी मदद कई अथई सज्जाद सां। अड़े हुनखे कूड़े केस में फासाए लाकब में बंदि कराए पंहिंजे हिकिड़े लोठे कारे कमदार सां सुहिणीअ जी शादी कराई। इहा मदद कई अथई। पर बाबा इन में हुननि ग़रीबनि जो कहिड़ो ॾोह? अल्लण खान जे गुनाह जूं सदाऊं हिननि मिसकिननि खे थो ॾी। रईस चाकर खान छा बि थी पए, ईअं सम्झ त मूं चयो अल्लण खान सां झेड़ो तेड़ो झेड़ो न। हिकु जंग हले पई, जंग। बावल खान तूं हाणे पियो जंगियूं कर, ख़ुदा खटियो खाराईंदई। मां हाणे हलंदुसि।